इते अवां भी अहम खबर शेयर कंदासीं। मेहर खां पुलिस की कार्रवाई 3 साल अगवा थियल नींगरी बाजियाब कई वई आहे। अवां सां खबर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है। पुलिस गुझे इतला ते कार्रवाई करे नींगरी बीबी रहीमा के बाजियाब करायो है। अवां खे अपडेट दे रहा आहियूं। नींगरी के माउ समेत अगवा कयो वियो हो। बाद में पुलिस औरत के बाजियाब करायो हो। अवां खे आगाही दे रहा आहियूं। जांच दौरान पुलिस बिन जवाबदारन रियाज़ ऐं ज़ुल्फ़कार ब्रह्माणी के पिण गिरफ्तार कयो। अवां सां खबर शेयर कंदासीं। मेहर खां पुलिस की कार्रवाई 3 साल अगवा थियल नींगरी बाजियाब कराई वई है। अवां खे अपडेट दे रहा आहियूं। पुलिस गुझे इतला ते कार्रवाई करे नींगरी बीबी रहीमा के बाजियाब करायो है। अवां सां खबर शेयर कंदासीं। नींगरी के माउ समेत अगवा कयो वियो हो। बाद में पुलिस औरत के बाजियाब करायो हो। जांच दौरान पुलिस बिन जवाबदारन रियाज़ ऐं ज़ुल्फ़कार ब्रह्माणी के पिण गिरफ्तार कयो वियो। अवां सां खबर शेयर कंदासीं। पुलिस गुझे इतला ते कार्रवाई करे नींगरी बीबी रहीमा के बाजियाब करायो है। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। मेहर के रिपोर्टर ज़हीद अब्बास का। जी ज़हीद, पुलिस की कार्रवाई के हवाले से आगाह कजो। जी 3 साल पहिरियां शादीशुदा औरत ज़ुबैदा ज़ाल जावेद अली बुर्ट जी ॿारड़ी समेत अगवा थियण वारो मामलो 8 महीना पहिरियों थाणो केनशाह ते केस दाख़िल थियल हो। इनके समय अगवा थियल मसमात ज़ुबैदा बाज़ाब थियल हुई जॾहिं त खीर पिया ॿारड़ी बेबी रहीमा जवाबदारनि वटि कैद हुई। केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस मगवी ॿारड़ी जी तलाशी जे लाइ जांच दौरान जवाबदार रियाज़ ऐं ज़ुल्फ़कार ब्रह्माणी खे बि गिरफ़्तार कयो, पर ॿारड़ी बाज़ियाब न थी सघी हुई। गुज़िरियल महीने ज़िले दादू जी चार्ज वठंदड़ एसएसपी डॉक्टर फ़रक अली सख़्त हिदायत ते उन केस में डीएसपी केनशाह जी सरबराही में एक गडियल इन्वेस्टिगेशन टीम जोड़े वरती हुई, जंहिं ॿारड़ी के बाज़ियाबी जो टास्क ॾिनल हुयो। इन सिलसिले में अॼु मज़बूत कार्रवाई करे दादू टीम कामयाबी माणी आहे। ॿारड़ी रहीमा मुगवी के बाज़ियाब कराए संदसि मां ज़ुबैदा जे हवाले कयो वियो। जी मेहरबानी अवां जी।